अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में ज़हर ज़िंदगी ड्रामे जी किस्त नंबर 21 जे बारे में ॻाल्हि ॿोल करण वारा आहियूं। दोस्तों तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं किस्त नंबर 21 में छा थियण वारो आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो ऐं हा, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, तव्हां ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं किस्तूं ॾिठियूं 16 खां वठी 20 ताईं। इन्हनि किस्तनि में छा थियो इहो तव्हां ॾिठो। रबन राणो ऐं होठे वारा पाण में ठही विया। रेस गफ़ार ख़ान इन्हनि जो पाण में ठाह कराए छॾियो ऐं हिक ॿिए खे रिश्ता बि ॾेई रहिया आहिनि। दोस्तों पठाणीअ जो रिश्तो लुकमान खे ॾेई छॾियईं ऐं होॾां वरी कलसूम जो रिश्तो रबन खे ॾेई छॾियईं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त छा ही रिश्तो क़ाइमु वेंदो या न। दोस्तों होॾां वरी कमाल ख़ान हालार खे बदनाम करण जी वॾी कोशिश करे रहियो आहे। दोस्तों अचण वारी किस्तनि में छा थियण वारो आहे इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कमाल ख़ान हालार खे बदनाम कंदो, इहो तव्हां अचण वारी किस्तनि में ॾिसिजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।